चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा पंहिंजे उहिदे तां रिटायर थी वियो। संदसि रिटायरमेंट सां गॾु 27वीं आईनी तरमीम तहत चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जो उहिदो बि ख़त्म थी वियो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा 3 साल उहिदे ते रहण खां पोइ पंहिंजे उहिदे तां रिटायर थियो। जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी हिकु बैनुल सूबाई फोरम हो जेको टिनी हथियारबंद फ़ौज विच में ताउन ऐं हम आहंगीअ लाइ कमु कंदो हो। पार्लियामेंट पारां मंज़ूर थियल 27वीं आईनी तरमीम जे नतीजे में चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो ख़त्म कयो वियो, जॾहिं त आर्मी चीफ हाणे डिफेंस फोर्सिस जो सरबराह हूंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध जे तरक़ियाती पोर्टफोलियो 2025 जो जाइज़े बाबति इजलास थी गुज़रियो, जंहिं में सूबे जे तरक़ियाती मनसूबनि जी अॻुभराई जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। इजलास में कराचीअ जी पाणी ऐं सफ़ाई जे मनसूबनि लाइ 85.5 अरब रुपया रखिया विया, जॾहिं त 293 स्कीमुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरीअ खे हिदायत कई त सभिनी स्कीमुनि लाइ फंड बर वक़्तु जारी कया वञनि। बोर्ड खां मुतासिर स्कूलनि ऐं इस्पतालुनि जी बहाली, ज़राअत खे मज़बूत करणु ऐं शहरी समेत ॿहिराड़ी वारे इलाइक़नि में पाणीअ जी जदीद सेवरेज सिस्टम खे बहितर करण लाइ पिणु ध्यानु ॾिनो वञे। औरतुनि लाइ इलेक्ट्रिक बाइक जी तादाद वधाइण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट जे क़दमनि लाइ फंड जारी कया विया। वॾे वज़ीर खे SPFH हाउसिंग स्कीम तहत बोर्ड मुतासिरनि लाइ 65 लख घरनि जी तामीर, 10 लख रोज़गार जा मौक़ा ऐं 9 लख औरतुनि खे ज़मीन जी मालिकीअ जा हक़ फ़राहम करण बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। में हिकु तेज़ रफ़्तार ट्रेन ट्रैक ते कमु कंदड़ रेलवे मज़दूरनि मथां चढ़ी वई, जंहिं जे नतीजे में 11 मज़दूर चीबाट जी फौत थी विया। न्यूज़ एजेंसी रिपोर्टनि मूजिबि हीउ अफ़सोसनाक वाक़ियो चीन जे सूबे यूनान में पेश आयो, जिते ट्रेन जे टकर में 11 रेलवे मज़दूर फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थिया। चीनी अमलदारनि जो चवणु आहे त टेस्ट ट्रेन जेका ज़िलज़िले जे सामान जी जांच लाइ इस्तेमालु कई पई वई, मोड़ वठण दौरान मौक़े ते मौजूदु मुलाज़िमनि सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में फौतगियूं थियूं आहिनि, जॾहिं त हादसे जी जांच जारी आहे। कराची में डंपर ट्रालर ऐं माल बरदार वॾी गाॾियुनि में ट्रैकर लॻाया विया आहिनि, जॾहिं त ऑनलाइन फूड डिलीवरी कंदड़नि खे ट्रैफ़िक ज़ाब्तनि जी भञकिरी करण ते वार्निंग जारी कई वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह मूजिबि कराचीअ में 13,000 गाॾियुनि में ट्रैकर लॻाया विया आहिनि ऐं बाक़ी 13,000 ॿियनि गाॾियुनि में ट्रैकर लॻाइण जो कमु जारी आहे। ट्रैकर गाॾियूं ट्रैफ़िक पुलिस जे कंट्रोल में आहिनि। जेकॾहिं गाॾी 30 किलोमीटर जी रफ़्तार जी हद खां वधीक हलंदी त उनखे चालान जारी कयो वेंदो। आपाशी खाते जे तरक़ियाती मनसूबनि बाबति सूबाई वज़ीर आपाशी ऐं तरक़ियाती मनसूबाबंदी जाम ख़ान शोरो जी सदारत हेठि हिकु इजलास मुनक़िद थियो। इजलास में सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ खेड़ो, चीफ इंजीनियर कोटली बैराज रियाज़ शाह ऐं ॿियनि आफ़ीसरनि शिरकत कई। इजलास में सिंध बैराज इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट फ़ेज़ 2 मनसूबे ते सूबाई तरक़ियाती वर्किंग कमेटी जे खयल क़दमनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर आफ़ीसरनि खे हिदायत कई त बदीन इलाइक़े जे CC लाइनिंग मनसूबे जी रफ़्तार खे वधीक तेज़ कयो वञे ऐं उनखे मौजूदा माली साल में मुकमल कयो वञे। इजलास में सिंध यूनिवर्सिटी जामशोरो, लम्स ऐं मेहरान यूनिवर्सिटी में पाणीअ जी खोट ऐं खोट बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। कोफर डैम जी तामीर मुकमल थी चुकी आहे, जॾहिं त गेट तब्दील करण जो कमु जारी आहे। कराचीअ में मुख़्तलिफ़ RD मनसूबनि जी लाइनिंग मुकमल थी चुकी आहे, जॾहिं त कुझु RD जी लाइनिंग 20 डिसंबर 2025 ते शुरू थियण ऐं 10 जनवरी 2026 ते ख़तमु थियण जो शेड्यूल आहे। साल 2024-25 में पाणीअ जी खोट सबबि अवाम खे सख़्तु मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पियो। जाम ख़ान शोरो चयो त सिंध यूनिवर्सिटी, लम्स ऐं मेहरान यूनिवर्सिटी में पाणीअ जी खोट पैदा थी, जेका कंहिं बि सूरत क़बूल नाहे। टिनी पैकेजिस जे शेड्यूल जो जाइज़ो वरितो वञे ऐं अहिड़ो मनसूबो ठाहियो वञे त जीअं यूनिवर्सिटियुनि ऐं आसपास जे इलाइक़नि में पाणीअ जी फ़राहमी मुतासिर न थिए।